यूसुफ अलैहिस्सलाम जीअं जो ॿाहिरि निकितो ज़ुलेखा कढ लॻी आई। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी, ज़ुलेखा पीछो कंदी आई, पकड़ींदी आई, पुठियां कमीस खां वरितई, कमीस फाटी पई। माई अंदरि छिके, यूसुफ ॿाहिरि छिके। डोड़ंदा डोड़ंदा दरवाज़े ते आया। ॾे दरवाज़े ते यूसुफ जो मुड़ुसु अॻे बीठो आहे, ज़ुलेखा जो मुड़ुसु अॻे बीठो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे जी छा आहे? बीबी ज़ुलेखा जो मुड़ुसु बीठो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे जी छा आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो आहे त औरतुनि जो मकर तमामु वॾो आहे। फेरी खाई हथनि ते फिरी वई, चवण लॻी हेड़ो नमक हराम पालियो आहे, असां हिन खे बचो करे रखियो आहे, तुंहिंजे नंग में हथ विधा अथई। थॾे ते फिरी वई। यूसुफ अलैहिस्सलाम खे चई यूसुफ ॾे ख़बर। यूसुफ अलैहिस्सलाम चवे थो अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजो गवाह हुआ, शाहिद आहे। कहिड़ो शाहिद आहे? हल कमरे में जाते वठी वई आहे, उते जो वञनि 6 महीने जो ॿारु ज़ुलेखा गोद में पालियो हो, सौट जो पुटु हो, नंढड़ो हो, छो त पाण खे औलाद कान हुयसि, छो त ज़ुलेखा जो जेको अज़ीज़ मिस्र मुड़ुसु हो सो नामर्द हो। अल्लाह पाक इन में बि हिकमत रखी आहे। उहा औरत ज़ुलेखा कहिड़ी बि गुनहगार हुई, कहिड़ी बि ॾोहाणी हुई, कहिड़ी बि उन खां ख़ता थी हुई, पर वरी बि फिरी गिरी नबीअ जे निकाह में अचणी हुई। अल्लाह फरमायो त नबीअ जे निकाह में अचणी आहे, हिन खे ॿिए जो हथ लॻंदो ई कोन को। अज़ीज़ मिस्र जी ज़ालत हुई, पर अज़ीज़ मिस्र नामर्द हो। औलाद जे सिक में सौट जो पुटु 6 महीने जो पींघे में पालियो हई, उहो अंदरे कमरे में पियो हो। यूसुफ अलैहिस्सलाम चयो त अज़ीज़ मिस्र मुते कावड़ न कर, मुंहिंजो शाहिद आहे। कहिड़ो शाहिद आहे? जंहिं कमरे में वठी वई आहे उते ॿारड़ो सुतो पियो आहे, शाहिदी ॾींदो। यूसुफ अलैहिस्सलाम खे बादशाह अज़ीज़ मिस्र चयो त छा थो चवीं, चरियो थियो आहे छा? हाणे मिड़ई तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी, हथ विधा थी न मुंहिंजे घर में, तूं हाणे मौत जे भवे विफली पियो। ॿारु कीअं ॻाल्हाईंदो? चे हल त ख़बर पए कीअं न ॻाल्हाईंदो, को जहिड़ो तहिड़ो कोन, अल्लाह जो नबी आहियां। कुरान आ कुरान। अंदर आया, शाहिद शाहिद मिन अहलिहा, ज़ुलेखा जे घर वारे शाहिदी ॾिनी। नंढड़े ॿार छा पियो चवे? इल्काल कमीसुहु कुद्द मिन कुबुलिन फसदकत वहुव मिनल कादिबीन। ॿारड़ो 6 महीने जो ॻाल्हाए पियो, ओ अज़ीज़ मिस्र वधीक मां कोन थो चवां, खमीस ॾिस जे अॻियां फाटल आहे त पोइ ज़ुलेखा सच थी चवे यूसुफ ज़्यादती कई आहे, माई चंबा हया हूंदा, अॻियां खमीस फाटी पई हूंदी। पर व इन कान कमीसुहु कुद्द मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिन अस्सादिक़ीन। पर जे पोए पासे कमीस फाटल आहे त पोइ यूसुफ सचो थी तो वारी ज़ुलेखा कूड़ थी हणई पई। बादशाह सम्झी वियो, नंढड़े ॿार ॻाल्हायो, पर मुंहिंजा अदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वरी बि पंहिंजे अना जो मसइलो बनाए जेल में हणी छॾी। अल्लाह जे नबी खे जेल में हई त मुंहिंजी ॻाल्हि मथे थिए, तोड़े ख़बर पयसि त बेड़ो ही आहे। वरी उन खां पोइ कई साल गुज़री आहे, उहो मरी थो वञे पियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿियो हाकिम थो थिए, उहो मरी थो वञे। आख़िर यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़ुदा हुकूमत अता फरमाई आहे। हाणे उहा ज़ुलेखा मुड़ुस जे मरण खां पोइ बेवा थी वई आहे, रनड़ थी वई आहे। मुड़ुसु वियो, तख़्त वियो, बख़्त वियो, जवानी वई, हुस्न वियो, अखियूं वयूं, सूह वई, बुढ़ड़ी थी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह थियो आहे। 40 घोड़ा अॻियां हूंदा हुआ, 40 घोड़ा पोयां हूंदा हुआ। जंहिंमहिल रस्ते सां ईंदो हो, ज़ुलेखा रनज़ाल थी करे दग ते भूंगड़ी ठाहे वेठी आहे, नज़र कान थी पए, रुगो घोड़नि जे टापुनि जो आवाज़ ॿुधंदी हुई, हिन जा लिंग ॾकी वेंदा हुआ, अखियुनि मां ॻोड़ा वही पवंदा हुआ। पाण पोड़ी थी, पर मुहबत पोड़ी कान थी। हिकिड़े ॾियारे अची लंघी आहे, हिकिड़े ॾियारे उते वेठी आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जी फ़ौज अची लंघी आहे। अल्लाह ताला जे तरफ़ खां वही आयो, प्यारा यूसुफ जी मुंहिंजा मौला, तोखे हुस्न ॾिनो अथमि, जमाल ॾिनो अथमि, नबूअत ॾिनी अथमि, बादशाही ॾिनी अथमि। हाओ मौला, ग़रीबनि ते बि रहम कर, तुंहिंजे दग ते पोड़ी वीचारी भूंगड़ी में वेठी आहे। मौला हाओ आहे अलाए केरु वेठी त आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अमुर थो फरमाए, वेझो वञो, न सां वञी ॻाल्हि, जीअं चवई तीअं कर, मां अल्लाह जो अमुर थी। यूसुफ अलैहिस्सलाम हली थो वञे, वेझो आयो, पाण फरमाइनि था कुराड़ी मां यूसुफ नबी आहियां, मूंखे तुंहिंजे लाइ हुकुम मिलियो आहे त तूं जीअं चवे तीअं मां कयां। माई चयो कि भला पहिरीं ॻाल्हि आहे त नबीअ जी दुआ क़बूल हूंदी आहे,
पारी पारी मुझे ला दुआ गुर त रोई रोई अखियूं अंधियूं थी वयूं आहिनि दुआ कर त अखियूं भी मिलन नूर भी मिले जवानी भी मिले त तोखे ॾिसी दिलि ठारियां अल्लाह जे नबी दुआ घुरिया दुआ घुरण खां बाद में यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ अल्लाह मक़बूल फरमाई आहे ज़ुलेखा खे जवानी मिली आहे जवानी मिलण खां बाद अखियूं मिलियूं आहिनि जंहिंमहिल जवानी अखियूं मोटी आयूं हुस्न जमाल मोटी आयो यूसुफ अलैहिस्सलाम सुञातो त ज़ुलेखा आहे चई हाणे अल्लाह जो अमर आहे अल्लाह जे अमर सां तोखे मूंसां शादी करणी आहे यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो हाओ शादी करणी आहे मूंखे बादशाही त मिली आहे शादी बि कयां पर ख़ुदा खां वज़ीर को घुरां ऐं मुंहिंजा मौला बादशाही ॾिनई हाणे ज़ुलेखा सां बि शादीअ जो हुकुम कयो थी पर वज़ीर मुल्क हलाइण लाइ हुजे अल्लाह ताला फरमायो मां हुकुम थो कयां सुबुह जो सवेर निकिरी वञ ॻोठ खां ॿाहिरां वञी बीह मिस्र जे फलाणे दरवाज़े खां पहिरियां पहिरियां माण्हू 7 दरवाज़ा मिस्र खे हा फलाणे दर खां जेको पहिरियां पहिरियां सुबुह जे टाइम ते ॻोठ में दाख़िल थिए उहो तुंहिंजो वज़ीर आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर वठण जे लाइ अल्लाह जे अमर सां उन दरवाज़े जे इंतज़ार में बीठो आहे अञा जो निहारे सुबुह जो टाइम आहे हिकिड़ो गॾह ते काठियुनि जी भरड़ी खयूं थो अचे गोॾड़ी ॿधी पई आहे पुठा उघाड़ा पेर उघाड़ा मथड़ो उघाड़ो वारनि छतड़नि में मिटड़ी पई आहे पेर तमामु सादड़ा अदा मोजा अदा सॼे जिस्म जे मथां मिटीअ जा मणान कुहाड़ी कुले ते आहे गॾह खे कायूं अचे पियो दिलि में सोची वाह मौला तुंहिंजी बादशाही मूं जहिड़ो सुहिणो वरी वज़ीर मूंखे इहो ॾिनो थी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान एहसान जो बदलो एहसान हूंदो आहे ओ यूसुफ अलैहिस्सलाम तो फिक्र को न कयो आहे फिक्र करे त सुञाणे वञे गौर करे त सुञाणे वञे पर तो गौर को न कयो आहे पर मां रब सुञाणा थो इहो शख़्स उहो थी जंहिं पींघे में तुंहिंजे लाइ शाहिदी ॾिनी हुई जे तुझे लाइ सदाकत जी शाहिदी ॾिनी हुई हाणे मिसकीनी हाल आहे मां रब चवां थो त तुंहिंजो वज़ीर बनाए छॾियां ओ मुंहिंजा सोहणा हे मुला रुगो तोखे विचा विचा ई उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए साबित कंदा त नबीअ खे का ख़बर कान्हे का छो त हिनखे मिड़ी हरू भरू ज़िद पूरो करिणो आहे हालांकि ख़ुदा जे क़ुर ॿुधाए छॾियो आहे त अल्लाह ताला पंहिंजे नबीअनि खे इल्मु ॾींदो आहे चओ इल्मु केरु ॾींदो आहे अल्लाह ताला ॾींदो आहे हाणे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम हाणे वरी बादशाही कई आहे त बादशाही करण वारे टाइम ते यूसुफ अलैहिस्सलाम जे मुल्क में अची ॾुकार पियो अल्लाह जे नबी अॻुवाट 70 सालनि जो राशन गॾु करे छॾियो आहे मुल्का मुल्क ॾुकार आहे मिस्र खां ॾुकार वधी वञी किनान ताईं पहुतो आहे किनान वारनि खे ख़बर पई आहे त मिस्र में बादशाह आहे जेको माण्हुनि खे सीधो पैसनि सां बि ॾींदो आहे ग़रीबनि खे बि ॾींदो आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा पुट यूसुफ जा भाउर पंहिंजे पोढ़े बाबे खे चवनि था अब्बा जीव बचड़ा हिकिड़ो बादशाह ॿुधूं था या ख़बर कान्हे त को साॻो यूसुफ आहे बादशाह आहे अलाए केरु आहे सखी आहे अनु ॾींदो आहे असांखे मोकल ॾे असां अनु खणी अचूं याकूब अलैहिस्सलाम पैसा ॾोकड़ ॾेई पुटनि खे उठनि जो काफ़िलो रवानो कयो आहे जंहिं महिल मिस्र में पहुता यूसुफ अलैहिस्सलाम मारीअ ते वेठो आहे परे खां यूसुफ अलैहिस्सलाम जी नज़र पइजी वई छा आहे बाबा हले पई अख़लाक जे ख़िलाफ़ आहे अदब जे बि ख़िलाफ़ आहे हिकिड़ो ॼट माण्हू जंहिंखे वज़ू जी बि ख़बर कान्हे तहारत जी बि ख़बर कान्हे गर्मी में सर्दी में कीअं तहारत कबी आहे उहा बि ख़बर कान्हे हो वरी पर में ख़ुशि त मां मुफ़्तीअ खे सवाल थो कयां ईअं सुवाल न कबान जीअं तव्हां था कयो मसइलो आहे त तव्हां अदब सां वेही जिथे विहूं उते पुछो तकरीर हलंदे कहिड़ी ॻाल्हि पियो कयां तव्हां चिठी था लिखो माना तव्हां मूंखां वधीक अलामा थी आहियो न वापसि कोन थो ॾियां हाणे जवाबु ॾियां थो ठप ठारियां थो पर मतिलबु आहे त इहो अख़लाक जे ख़िलाफ़ु आइंदा सुधरो काॾे वेंदो हाणे मां तव्हांजे घर आयो आहियां तॾहिं आया आहियो शाहपुर अची पुछो पढ़ाए बोड़ ते मानी टोपी निराण ते इहो को तरीक़ो आहे मां ॻाल्हि पूरी कयां पोइ तूं भली पुछ सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि नथी सम्झ में अचे बरान खे ॻाल्हि पूरी कयो न सम्झ में अचे भली पुछ तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर जीअं जो मिस्र में दाख़िल थिया हुननि कोन सुञातो याकूब अलैहिस्सलाम जे पुटनि खे
ख़बर कान पई त इहो बादशाह को असां वारो भाउ आहे, पर यूसुफ अलैहिस्सलाम सुञाणे वरितो त इहे मुंहिंजा भाउर आहिनि। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हज़रत यूसुफ नबी अलैहिस्सलाम जी ज़ात पंहिंजे वज़ीरनि खे फरमायो, हे काफ़िलो आयो आहे, इन काफ़िले वारनि खे अंदरि इज़त सां वेहारियो, इन्हनि खे तव्हां रहायो, मानी खारायो, उन खां बाद में मूंसां मिलायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इज़त आबरू सां उनखे रहाए, माल ॾिनो आहे, अन्न ॾिनो आहे, हुन खां हवाल पुछा हल, हुन सॼो हवाल ॿुधायो आहे, पर अञा को नथा सुञाणनि। पुछई ॾियो ख़बर भाइर घणा आहियो? चवनि पिया असांजो हिकिड़ो भाउ गुम थी वियो हो जंहिंजो नालो यूसुफ आहे, ॿियो असांजो भाउ पोइ हिते छॾे आया आहियूं जंहिंजो नालो बिन्यामीन आहे, बाक़ी असां सभु गॾिजी आया आहियूं। यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो, हिन भेरे तव्हां सभु अन्न खणी वञो, पर वापसि ॿीहर बि अचिजो, उन भाउ खे बि वठी अचो जेको छॾे आया हो, मां तव्हांखे ॿीण ते अन्न भरे ॾींदुसि। अञा को नथा सुञाणनि। वरी काफ़िला खणी विया, बाबे खां मोकिलाए वरी हलिया। बाबा हाणे बिन्यामीन बि ॾे। हाणे बिन्यामीन हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो सॻो माए तो भाउ, ॿिया जेके हा से पीए ता भाइर हा, हे सॻो माए तो भाउ हो। यूसुफ अलैहिस्सलाम जे माए ते भाउ बिन्यामीन खे जॾहिं मोकिलाइण याकूब खां लॻा त मतलब याकूब अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजो यूसुफ बि मोकिलाए ठगी करे विया हुयो, चयो हुयो त असां खेॾाए मोटी ईंदासीं, वरी हुनखे हथ सां गुम करे शाम जो चयो त बगड़ खाई वियो आहे। हाणे तव्हां ते कीअं मां एतबार कयां, हे कोन ॾींदोसांव, कसम खयूं साखूं खयूं, बाबा असांखे एतबार कर, अॻे ग़लती थी आहे हाणे कान थींदी। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो भाउ बिन्यामीन रवानो करे ॿीहर काफ़िलो हुते पहुतो आहे। ॿाहिरनि जी जंहिंमहिल मानी लॻी आहे त दस्तरखान ते आमो साम्हूं ॿ थींदा वेहंदा विया, जंहिंमहिल सभई गॾिजी वेठा, सॻा भाउर पंहिंजे आमो साम्हूं वेठा। बिन्यामीन निगो भाउ हो, मुंहिंजा दोस्त हो वधी पियो आहे, 10 ॼणा हो, 11 हो, 10 ॼणा त 5 जो जमायत थी वई, 11 वधी पियो। मुंहिंजा दोस्तो जंहिंमहिल वधी पियो आहे त महिल बिन्यामीन खे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। पुछेसि थो यूसुफ अलैहिस्सलाम, ओ नौजवान छो थो रोई? चवे थो साईं रोवां इन जे करे थो पियो त हिननि जा सॻा भाउर भाइरनि सां वेठा आहिनि, मुंहिंजो सॻो भाउ यूसुफ हुजे हा त जो मां सां वेही मानी खाए हा, मूंखे पंहिंजे भाउ जे फिराक जुदाईअ मारे विधो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अञा ॻाल्हि लिकाए चवे थो, ॻणती न कर, मुंहिंजो बि इत्तिफ़ाक़ सां अबे अम्मा नालो यूसुफ रखियो आहे, मूंखे भाउ सम्झी मूंसां मानी खा। जब मानी खाइण शुरू कयूं, यूसुफ अलैहिस्सलाम मानी ॾे हथ वधाया त भाउ जा हथ सुञातई। दाव करण ते हो त तूं यूसुफ आ? यूसुफ अलैहिस्सलाम आस्ते ख़बरदार कर, राज़ न खोल, अना यूसुफ, मां यूसुफ आहियां। मानी खाइण खां बाद में हाणे चई ॿुध ॻाल्हि, कज़ालिक क़िदना अल यूसुफ, क़ुरान थो चवे असां अटकल सेखारी यूसुफ खे, तरीक़ो सेखारियोसीं, अलाह थो चवे मां सेखारियो। छा सेखारी? रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ प्यारा यूसुफ, मां हुकुम थो कयां, हीअं कर, अन्न सभिनि खे माण करे ॾे, सभु कां जूं ॿोरियूं उठनि ते विझो, जेके बिन्यामीन जूं ॿोरियूं आहिनि उन में जेको तुंहिंजो प्यालो आहे उहो अंदरि सिबाए छॾ, ख़बर न पवे, पोइ वरी पाण तूं ऐलान पुछो कराइजां बाबा प्यालो चोरी थी वियो आहे, पोइ तलाशी वठिजां। कानून इहो हूंदो आहे याकूब जे शरीयत जो, जंहिं वटि चोरी लभंदी आहे सो उहो उन वटि कमाईंदो आहे, पोइ हिन अटकल सां बिन्यामीन खे रहाजां, पाण ई तो भांडो फाड़ियां। ईअं थियो जंहिं महिल यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे रहायो ऐं उन खां बाद ॻाल्हि ज़ाहिर थी पई, सुञातऊं त यूसुफ अलैहिस्सलाम आहे। हाणे इन विच में वरी मोटी बि विया हल, वरी पीउ खे ॿुधा अथनि, बाबा तुंहिंजे पुट चोरी कई हुते पकड़िजी पियो, असां छा कयूं, बादशाह रहाए विधो आहे, तुंहिंजो वॾो पुटु यहूदा उते रहिजी पियो आहे, असां तुंहिंजे मोटी वरी तोखे ॿुधाइण आया आहियूं। याकूब अलैहिस्सलाम जेके लफ़्ज़ चया आहिनि ॾाढा सुठा लफ़्ज़ चया आहिनि। अलाह जे नबी जमो जो सीगो आंदो आहे त हिकिड़ो मुंहिंजो बिन्यामीन उते रहियो आहे, ॿियो मुंहिंजो उते पुटु यहूदा रहियो आहे, ऐं अलाह जो नबी तस्नीअ जो लफ़्ज़ नथो फरमाए, जमो जो लफ़्ज़ फरमाए थो। छा थो चवे त घबरायो न, अहिड़ो वक़्तु ईंदो जो अलाह कंदो मुंहिंजा हे 3 पुट मूंखे मिलंदा। टियों कहिड़ो? चओ यूसुफ अलैहिस्सलाम, तूं थो मुला चई त ख़बर कान हुई, अलाए जहिड़ो आला मरी हो त चए पियो त जहिड़ो आहे मूंखे ख़ुदा मिलाईंदो, पर अलाह जे अमर सां चुप करे वेठो आहियां। नतीजो इहो निकितो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जो मतलब 3 दफ़ो मोटी 4थों दफ़ो वापसि पिया वञनि त मतलब यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त हाणे बाबा खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायो त मूंखे बि अलाह जो अमर आहे,
हालांकि बादशाह हो हुकूमत वारे खे रुकावट कान ही छो वेठो रहो 18 साल पीउ खे छो पे सिकाई पर उनखे बि अल्लाह जो मुराद रहो अञा अमर त बादशाह खे कहिड़ी तरह वञी बाबे खे मोड़े खारे हा ख़बर अथसि बाबो बि वेठो आहे पर न पियो वञे अल्लाह जो अमर थिए नबी अमर जो ताबियो हूंदो आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾे पंहिंजो चोलो मोकिलियईं छा मोकिलियईं खणी वञो बाबे खे वञी ॾियो बाबे खे वञी ॾियो छा कयां मूंखे ख़बर पई आहे त बाबे जे अखियुनि जी रोशनी ख़तम थी वई आहे हे मुंहिंजो चोलो बाबे खे ॾियो पुठियां मां अचां थो ऐं मुंहिंजे चोले जो कमाल पाण ई बाबे खे ख़बर पइजी वेंदी अल्लाह जे नबीअ जे जिस्म खे कपिड़ो लॻंदो आहे कपिड़ो बरकत वारो थींदो आहे सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो अल्लाह पाक जो क़ुरान फरमाए थो जमल यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो खणी मिस्र मां ॿाहिर काफ़िले वारा निकिरी 250 मैल ते रवाना थिया आहिनि यानी किनान पिया वञनि मिस्र खां किनान पिया वञनि चोलो काफ़िले में खणी हलिया आहिनि मुंहिंजा दोस्तो 250 मैल जे मुफ़ासिले ते याकूब अलैहिस्सलाम दाह कई आहे छा थो चवे इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून काथे 250 मैल मिस्र आहे काथे किनान आहे काथे चोलो ऐं काफ़िलो आहे काथे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे न्याणियुनि पुटनि पोटड़नि सां वेठो आहे अल्लाह जो नबी कुराड़ो थी वियो आहे काफ़िलो मिस्र मां निकितो आहे अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी लअजिदु रीह यूसुफ अॼु त मूंखे सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू थी अचे पई सलाह सलाह बुलंद आवाज़ वरी ॿियो दफ़ो सलाह बुलंद आवाज़ अञा टियों दफ़ो सलाह चवण लॻसि न्याणियूं नुहरूं पोटड़ा घर जा भाती बाबा इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम तूं त अञा इन पुराणी मोहबत में फाथो पियो आहे यूसुफ अलाए काॾे वियो साल थी विया 40 साल अञा पियो चवीं यूसुफ 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 अल्लाह जो नबी फरमातो इन्नी आलम मा ला तअलमून जेका मूंखे ख़बर आहे सा तव्हांखे ख़बर कान्हे का अल्लाह जे नबीअ जो इल्मु घणो हूंदो आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर फलम्मा जाअल बशीरो अलक़ाहु अला वजही फरतद बसीरा आख़िर टाइम ते काफ़िलो पहुची वियो 15 ॾींहं या 10 ॾियारे या 8 ॾियारे या महीने जीअं जो काफ़िलो पहुतो आहे अल्लाह ताला फरमाए थो जीअं जो काफ़िलो आयो अलक़ाहु अला वजही ओ चोलो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ जे हवाले कयो वियो आहे अलक़ाहु अला वजही मुंहं ते रखंदो वियो फरतद बसीरा देर कान थी आहे सालनि वारी नज़र वियल वरी वापसि मोटी आई आहे उहा नज़र मोटी आई ऐं होॾो काफ़िलो यूसुफ अलैहिस्सलाम जो बि रवानो थियो आहे हाणे बाबे जी अखि खिले नज़र थिएसि त मूंखे ॾिसे हाणे काफ़िलो अॻ में आयो ॿाहिरनि वारो काफ़िलो पुठियां बादशाही काफ़िलो आयो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बादशाही तुम तराक सां पहुतो आहे याकूब अलैहिस्सलाम पंहिंजा पुट वठी पंहिंजा भाइर भाइटिया वठी अज़ीज़ करीब ख़ानदान वठी इस्तक़बाल ते ॿाहिरि आयो आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे अंदरि वठी आयो आहे हाणे अची तख़्त ते वेहारियो आहे तख़्त ते वेहारे ओ उहा ॻाल्हि जेका चई इन्नी रअयतु अहद अशर कौकबम वशम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन बाबा 11 सितारा मां ॾिठा उन खां बाद में मां सिज ॾिठो आहे उन खां बाद में मां चंड ॾिठो आहे मूंखे सजदा पिया कनि अल्लाह जे नबी चयो मां तोखे अॻु ई ॿुधायो आहे कज़ालिक यजतबीक रब्बुक अॼु 40 साल खां पोइ ताबीर थियो आहे तूं तख़्त ते वेहो त 11 तुंहिंजा भाउर हिकिड़ी तुंहिंजी माउ हिकिड़ो
तुंहिंजो पीउ तोखे सजदो ताज़ीम जो कनि। ओ सितारनि जो सजदो माना भाइरनि जो, सिज चंड जो सजदो माना अबे अम्मा जो, इहो ताज़ीम जो सजदो आहे। जीअं तोखे ख़बर पइजी वञे त मां अल्लाह जे नबी जेका 40 साल अॻु में ॻाल्हि कई साम्हूं जी ॻाल्हि सची आहे। चओ अल्लाह सचो, अल्लाह जो क़ुरान सचो, अल्लाह जो नबी सचो, मुला कूड़ो। जेको नबी जे लाइ चवे नऊज़ बिल्लाह त नबी खे का ख़बर कान आई, याकूब अलैहिस्सलाम खे का ख़बर कान्हे, उहो बेवकूफ़। क़ुरान पढ़, सभु कुझु क़ुरान में लिखियो पियो आहे, हर शइ क़ुरान पाक में आहे। ईअं कुएं वारी हरीड़ लही पासारी न थी। तोखे कहिड़ी ख़बर आयतुनि जी, तोखे कहिड़ी ख़बर शान नुज़ूल जी, तोखे कहिड़ी ख़बर नासख़ जी, तोखे कहिड़ी ख़बर मनसूख़ जी, तोखे त का ख़बर कान्हे का। ईअं बसि हिकिड़ी हरीड़ खणी निकितो आहे, जन 30 साल मदरसनि में पढ़ियो आहे, उन सां जाहिल छा ॻाल्हाईंदो। ईअं बसि लही अमल अठ बनी सभु को ईअं त गुमराही फैली आहे। सभु को पंहिंजे मुंहुं जिथो आयो तथां नबियनि जूं ग़ुलामूं पियो करे। अड़े करी पंहिंजे मौलवीअ लाइ चयो थियो त असांजे मौलवीअ जो इल्मु कचो आहे, असांजो फलाणो मौलवी कमज़ोर आहे, असांजे मौलवीअ खे नहव नथी अचे, असांजे मौलवीअ खे सर्फ़ नथी अचे, असांजे मौलवीअ जो मंतिक़ कचो आहे, असांजे मौलवीअ जो इल्मु उसूल जो कचो आहे। पंहिंजे मौलवियुनि खे त पढ़ाए 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 आसमान ते पहुचा थी। लॼ कान थी अचे जो नबी लाइ थो चवे त नबी खे ख़बर कान्हे का। नबी मथे या रसूल ऐं मौलवी मथे, केरु मथे आहे ॿुधायो बा? पंहिंजे मौलवियुनि खे अलाए किथे थो पहुचाए त मौलवी असांजा अल्लामा आहिनि ऐं अल्लाह जे नबियनि में ऐब थो करे त नबियनि खे का ख़बर कान्हे का। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। वरी ॿियो दफ़ो सलात साईं ते बुलंद आवाज़। अब कुरान में साबित हो तो याकूब अलैहिस्सलाम के खबर हुई ना। खामोश रुगो अल्लाह जे मर्दी जे तहत हो। कंहिंजी मर्दी हुई? अल्लाह जी मर्दी आहे, नबी ख़ामोश आहे। अल्लाह जी मर्दी थींदी त नबी ॻाल्हाईंदो, अल्लाह जी मर्दी न थींदी नबी कोन ॻाल्हाईंदो। अल्लाह ताला जे हुक्म जो पाबंद आहे। ख़ुदा चवंदुसि ॿुधाए त ॿुधाईंदो, ख़ुदा चवंदुसि न ॿुधा त न ॿुधाईंदो। नबी करीम अलैहिस्सलाम खे बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अल्लाह चयूं आहिनि त ॿुधाए, उहे नबी साईं ॿुधायूं आहिनि। वरी काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अल्लाह चयो अथसि न ॿुधाए, नबी नथो ॿुधाए। पर इन जो मतिलबु ईअं कोन्हे को त नबी खे इल्मु कोन्हे, न, नबी खे इल्मु आहे पर अल्लाह चवेसि थो त न ॿुधाए त नथो ॿुधाए। पोइ अल्लाह जो चवणु करे या तुंहिंजो ॾाढे ॻाल्हाइबा कंहिंजो चवणु करे? अल्लाह तो चवेसि न ॿुधाए, नथो ॿुधाए, तूं थो चवी त ख़बर कान्हे। पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे अक़ीदे खे बचाए। ये मुला क़बर में कमु कोन ॾींदई, क़बर में रसूलुल्लाह कमु ॾींदुई। ये मुला त अहिड़ा बेवफ़ा थी जो हाणे साईं चवनि था त मरे त निभागे जे जनाज़े खां पोइ दुआ ई न घुरोसि। अहिड़ा बेवफ़ा थी जो दुनिया में ई तोसां साथ छॾियूं था वञनि, दुआ ई तुंहिंजे लाइ कोन था घुरणी पिया। अड़े रसूलुल्लाह त फरमायो आहे अबो छॾे वेंदी, पुट छॾे वेंदई, क़बर में लताड़े मण मिटीअ जा वारे सभु मोटंदई, को साथी कोन ईंदी, सभ खां अवल क़बर में मां मुहम्मद ईंदोसां। मलाक चंदई मर रबुक, रब कहिड़ो थी, वमन नबियुक, नबी कहिड़ो थी, वमा दीनुक, दीन कहिड़ो थी। मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल, अखियूं त मथे खणो, ही जेको सोहणी सूरत वारो जवान बीठो आहे इन जे लाइ छा चवंदो हुए। पोइ ख़बर पवंदई, अखियूं पोइ खुलंदी। वफ़ादारी कर उन मुंहिंजे महबूब सां, वफ़ादारी कर सरकार सां, निस्बत लाइ नबी सां। इहे मुला साथ न ॾींदई, चवंदे चिल क़िदमी बि न कयोसि, मरी वञे मरा मरदूद न फातिहा न दरूद, ख़त्मो बि न ॼारियोसि, ये असांजे मदरसे में ॾेई वञो। अहिड़ा बेवफ़ा रुगो खाइण लाइ असांखे ॾियो, ग़रीबनि खे न ॾियो। इन्हनि बेवफ़ाउनि जे कॾ लॻी बेअदब न थिजां। ख़ुदा जो कसम आहे, मूंखे रब करीम जे घर जी थो ॻाल्हि कयां, अल्लाह पाक जे क़ुरान शरीफ़ जे तुंहिंजे ख़िदमत में मां वायतूं पढ़ी ॿुधायां थो त अल्लाह ताला जल जलालु मन वालू पंहिंजनि नबियनि खे ॿिनि क़िस्मनि जा इल्म अता फरमाया आहिनि। हिकिड़ा उहे इल्म हूंदा आहिनि जंहिंजे आम तबलीग करण जो हुकुम हूंदो आहे, ऐं ॿिया उहे इल्म हूंदा आहिनि जेके नबी ताईं महदूद हूंदा, नबी खां सवाइ ॿियो ॼाणंदो ई कोन्हे को। हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हांजो पंहिंजो अक़ीदो क़बूल करे वेंदो, यकीनन तव्हां मूंसां साथ ॾींदो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। हाणे मां आयतूं थो पढ़ां, तव्हां खां पुछां थो क़ुरान आया, मां हथरादूं ठाहियूं आहिनि। ॿुधो,
अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आहे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अब कुरान वल कुरानिल हकीम जी माना भी आहे, इन्नका लमिनल मुरसलीन जी माना भी आहे, अला सिरात मुस्तकीम जी माना भी आहे। पर मुजादा पूरे पाकिस्तान जे मौलविन खां, नौशहर जे मौलविन खां, ठेड़ीअ जे मौलविन खां, सभिनी मौलविन खां पुछो त यासीन जी माना ॿुधायो, कहीं खे ख़बर कान्हे आहे न। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। ज़ालिकल किताब जी माना आहे ला रैब फीहि जी माना आहे।